असांजे सोशल मीडिया ते उलमा जे ख़िलाफ़ मज़हबी तबिके जे ख़िलाफ़ चाहे जहिड़ो बि हुजे एॾो गंद ज़हर उगलियो वियो आहे जो माण्हू चवंदा बा बुराई जी जड़ ई मौलवी अथव, मुल्क में फ़साद मौलवी अथव। तव्हां माण्हू खां ॿुधंदा आहियो 79 साल पाकिस्तान खे गुज़रिया आहिनि, आज़ादु थियो आहे। केॾांहुं तव्हां मौलवी हुकूमत ॾिनी आहे 79 साल में? मौलवियुनि खे न तव्हां हुकूमत ॾिनी, न वागू ॾिनव, हुकूमत तव्हां कई, ज़ुल्म तव्हां कयो, ज़िम्मेदार असांखे था बणायो। पाकिस्तान आज़ादु थियो उलमा जे करे। तव्हां तारीख़ त पढ़ो जेका तव्हांखे जीअं जेको ॿुधाए थो बसि। 14 अगस्त आहे ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, पाकिस्तान आज़ादु थियो, ख़ुशी थी आहे। असां हिंदुस्तान खां आज़ादु थियासीं अल्हम्दुलिल्लाह। असांखे छा मिलियो? असांजी मस्जिदुनि ते पाबंदियूं, असांजे मदरसनि ते पाबंदी। मौलवी साहब लाउड जो आवाज़ ॾाढिया न कजा, रोड टिपी तो के फायर कट भी मूं ते फायर कटी। असां वारी मस्जिद जो तो रोड ताईं आवाज़ नथो पहुचे, ऐं बि केस लड़ियो, 3-4 महीना केस हलियो लाउड जो। जंहिं मस्जिद जो आवाज़ रोड ताईं नथो पुॼे उन ते फायरूं। ॿुधायो इहो ई साॻियो कानून एक्ट जेको आहे इन्हनि गानियुनि ते, शादियुनि ते, दोलारियुनि ते आहे। हिकिड़ी FIR ॾसियो, माना पाकिस्तान ठहियो इस्लाम महफूज़ न आहे। पाकिस्तान जे नारे सां ठहियो, पाकिस्तान का मतलब क्या, ला इलाहा इल्लल्लाह वो कोन्हे को। पाकिस्तान जो आइन जेको ठहियो उन आइन में इहो लिखियलु आहे त क़ुरान सुन्नत जे ख़िलाफ़ को कानून पास न थींदो। उन 79 साल में हिकिड़ो बि कानून पाकिस्तान में क़ुरान सुन्नत जे मुताबिक़ नथो ठहे। जेके तव्हां तरमीमूं कयूं, हे 27 तरमीम, 26 तरमीम जेके बि आयूं, हिकिड़ी बि तरमीम हाणे नई क़ुरान सुन्नत जे मुताबिक़ न आहे, क़ुरान सुन्नत जे ख़िलाफ़ आहिनि। बात हर जुमे ते जेके पुराणा आहिनि बयान ॿुधंदा आहिनि उनखे ख़बर आहे। 16 साल खां अॻे शादी न कयो क़ुरान सुन्नत जे ख़िलाफ़, 18 साल खां अॻे कलमो नथो पढ़ी सघे क़ुरान सुन्नत जे ख़िलाफ़। रागनि ते शराबनि जे लाइ परमिट जी ज़रूरत कोन्हे का, मस्जिद पे ठाराई मौलवी अथई परमिशन, NOC अथई। अरे बाबा हिन जमाली साहब पंहिंजी मस्जिद मां पंहिंजे प्लाट खे जगराणी साहब ख़र्च कयो, हिन कीरे साहब पंहिंजे ख़र्च मां पंहिंजे घर खे मस्जिद कयो, नथो करे सघी। अब परमिशन किथां वठबी? होम डिपार्टमेंट वञी कराची पंध कर, प्लाट पंहिंजो ठाहे पाण, तब उन खां इजाज़त वठे। ॿुधायो कंहिं चकले जी परमिशन मिली आहे? ग़लति लफ़्ज़ चवणा था पवनि। शराब खाने जी तव्हां परमिशन वरिती आहे, उते को छापो लॻो आहे? मस्जिद में क़ुरान थो पढ़ाई, मदरसे में पढ़ाइबो आहे, पुलिस अची पहुती, SP तनवीर तुंहिंजे जे दौर में, हिते असां वटि SP हो। ज़ुल्म जी इंतहा आहे। पाकिस्तान जी आज़ादी सां जेको तव्हां खिलवाड़ कयो आहे को बि न आहे। छाजी ख़ुशी आहे? जेतिरो इस्लाम हींअर कमज़ोर आहे, जेतिरी इस्लाम खे तकलीफ़ पहुती आहे, तव्हां भली केतिरी फतवाऊं लॻायो वञी लॻायो। पाकिस्तान नालो रुगो कराची शहर जो आहे ऐं पेशावर शहर जो आहे, कोयटा जो आहे, इन्हनि जो बि न आहे टिनि जो। पाकिस्तान नालो रुगो पंजाब जो नहीं बचो आहे। क़ौम परस्त दाऊ नथा कनि, कुझु कुझु सचा बि आहिनि। हरूगो जी दाह ते का त पंहिंजो दिमाग़ लड़ायो। साईं जे ॻाल्हाई त खॼी वेंदे, मरी वेंदे, अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं। बा मरणो त हुअं ई आहे, तव्हां तूं थोरी मरज़ आहे, मारींदड़ अलाह हुआ, तव्हां थोरी आहियो। पाकिस्तान जी ख़ुशी उन्हनि जनरलनि खे आहे जिन इन ते अयाशूं कयूं। 14 अगस्त ते बसि मल्हायो स्कूल में, नंढनि ॿारनि खे कढियो, हीअं कढो, वीडियो भरिजी वई असां पाकिस्तान में। उलमा शहीद पाकिस्तान में थिया, मसाजिद मदारिस महफ़ूज़ न आहिनि पाकिस्तान में। को बि शराब खानो त न ॾाढो हूंदो। तजावुज़ात जे नाले ते जेकॾहिं कोर्ट ठहियल हूंदी न ॾाथी हूंदी। तजावुज़ात जे नाले ते फ़ौजी पेट्रोल पंप हूंदा न ठहिया हूंदा, न ड्रथा हूंदा। तजावुज़ात जे नाले ते फ़ौजियुनि जा HDA ठहियल हूंदा, न ड्रथा हूंदा। तजावुज़ात जे नाले ते सखर में 19 मस्जिदूं रहनि पयूं। हिकिड़े राशिद महमूद सूमरे वञी सिर खयो आहे, उते उन्हनि सखर में उन्हनि जेको आहे सो आॾो हुननि जे बीह रहियो। इन्हनि मस्जिदुनि खां अॻे असांखे मारियो। उहो हिकिड़ो वञी हाई कोर्ट सखर थो पहुचे। मस्जिद रुगो राशिद महमूद सूमरे जो कमु कोन्हे को, उते मस्जिद बि हुई, इमाम बारगाह बि हुई, सभिनी मसइलकनि जूं हुयूं। तजावुज़ात जे नाले ते तव्हां मस्जिदूं ड्राथियूं आहिनि, तजावुज़ात जे नाले ते तव्हां मदरसा ड्राथा आहिनि, तजावुज़ात जे नाले ते तव्हां उलमा शहीद कया आहिनि। मुख़्तलिफ़ बहाना करे तव्हां न शराब खाना ख़तमु कया, तजावुज़ात जे नाले ते न फ़ौजी पंप ड्राथा, तजावुज़ात जे नाले ते न फ़ौजियुनि जा कब्ज़ा ड्राथा, न तजावुज़ात जे नाले ते इस्लामाबाद में कोर्टूं ठहियल आहिनि, वकीलनि जा चेंबर उते तजावुज़ात जे नाले आहिनि। जॾहिं कराची में मदीना मस्जिद तारिक रोड ते शहीद पे कई, उते राशिद महमूद वञी ठीको खयो आहे, लाड़काणे मां भॼी उते पहुचे। वाणिया उते बीठा, असां मस्जिद में तोसां गॾु आहियूं। राति जो मस्जिद जी चौकी लाइ 25-30 ॼणा सुम्हारणा पिया पवनि। आधी राति जो 2 बजे पुलिस पे पहुचे पई।
पोइ उहे जेकॾहिं 20 ॼणा सुता पिया उन दोस्तनि खे भॼायो, सभु पुॻा ताईं बीहे मदरसो जिते जंहिं मस्जिद में 5000 फी वक़्ती निमाज़ था पढ़नि, असां वटि 5000 जुमे ते बि कोन्हनि खे। वॾी असां कुर्बानी ॾिनी आहे, कुर्बानी पाकिस्तान जे ठहिण में उलमा ॾिनी आहे। तव्हां पढ़ो त सही, अंग्रेज़ पाण लिखे थो जॾहिं पाकिस्तान जी आज़ादी महिल असां उलमा खे शहीद कयो, 10,000 उलमा खे तोपुनि ते उॾायो पिए। हिकिड़े खे चयोसीं तूं चओ त हिन तहरीक सां मुंहिंजो वास्तो कोन्हे, आज़ादी तहरीक सां वास्तो कोन्हे, को असां तोखे छॾे था ॾियूं। हिकिड़े आलिम उन तोप जे आॾो उॾण में इहो न चयो त मुंहिंजो हिन पाकिस्तान जी आज़ादी में वास्तो कोन्हे। इन्हनि आलिमनि त शहादतूं ॾिनियूं, इन्हनि आलिमनि कुर्बानियूं ॾिनियूं, तव्हां अयाशियूं कयूं। हाणे था ख़ुशियूं मल्हायो, ख़ुशियूं तव्हां मल्हायो, असांखे कोन्हनि मल्हाइणियूं। जॾहिं असांजी मस्जिद महफ़ूज़ न आहे, असांजो मदरसो महफ़ूज़ न आहे, असां वटि दीनी मराकिज़ महफ़ूज़ न आहिनि, उलमा महफ़ूज़ न आहिनि, तव्हांजा शराबखाना महफ़ूज़, तव्हांजा जुआ जा आॾा महफ़ूज़, तव्हांजे अयाशियुनि जा आरामगाह महफ़ूज़, तव्हांजे होटलुनि ते छा पियो थिए ख़बर न आहे छा? ही अलाह जो घर मूंखे इजाज़त नथो ॾिए लफ़्ज़ तव्हांखे ॿुधायां, छा इहे तव्हां हिन खां वाक़िफ़ न आहियो? या आउं ग़लति थो ॻाल्हायां? को मूंखे ॿुधाए, सम्झाए त सही। बाक़ी ड्रेजारे अवाम खे बेहिस करे छॾियो अथव, सिंध सां खिलवाड़ कयो पिया, ज़ुल्म पिया कयो। इनशा अलाह तव्हां खां हिसाब वठंदो, ही उम्मत जाॻंदी। ईअं न आहे त हे क़ौम उथी पई त पोइ महशर खां तिखी आहे। दुआ आहे त अलाह ताला असांखे क़ुरान सुन्नत ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, जेको मूं बयानु कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदब जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं उलमा सुलह जे अदब जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।